असीं ॻोठ वॾेरो बादल खान बारिजो में मौजूद आहियूं। वॾेरो लखान बारिजे खां पुछंदासीं त अॼु अव्हांखे कीअं महसूस थियो। अव्हां वटि डॉक्टरनि जी टीम आई ऐं जेको सो मेडिकल कैंप लगी। माशाल्लाह वॾी ख़ुशी थी मूंखे तव्हांजे अचण सां ऐं 450 माणी खे दवा मिली। वॾी वॾी अव्हांजी महिरबानी थी। इन अव्हांजे अचण सां असांखे ॾाढी ख़ुशी थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं हींअर ॻोठ बादल खान बारिजो दे रेक में मौजूद आहियूं। हिते एमपी पाकिस्तान जे तरफ़ां हिकु मेडिकल कैंप आहे जंहिंमें 400 खां 500 मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो कयो वेंदो ऐं उनखां अलावा उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वेंदियूं ऐं उनखां अलावा मलेरिया ऐं हेपेटाइटिस बी ऐं सी जा टेस्ट पिणु कया वेंदा। असां सां गॾु मौजूदु आहे एमपी पाकिस्तान जो अॻुवाण आहे ज़हीर बलोच साहब मौजूदु आहे ऐं हीअ सरदारज़ादा शहज़ाद भूतानी साहब ऐं सरदारज़ादा मलिक सिकंदर ख़ान जी काविशुनि ऐं महिनतुनि सां हिते पहुता आहिनि ऐं हिननि खां अलावा बलोचिस्तान जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कमु कयो आहे। असीं ज़हीर बलोच साहब खां पुछूं था त हुननि खे हिते अची कीअं महसूस थियो। सर बहुत बहुत शुक्रिया आपका। जी हम एम्पैथी पाकिस्तान का और प्लेंटीज.pk की कोलैबोरेशन से ये मेडिकल कैंप हमने लगाया है और इससे पहले हम कोई 10 मेडिकल कैंप बलूचिस्तान के और सिंध के मुख्तलिफ इलाकों में कर चुके हैं, जिसमें डेरा मुराद जमाली है, सोबतपुर है, इसके अलावा जाफराबाद के कुछ इलाके हैं, सारूना खुजदार में हम गए हैं, जाऊ जो है अवरान में हम जा चुके हैं, कनराज में, दुरेजी में, लियारी में, इसके अलावा भी बहुत सारे जो इलाके हैं वहाँ गए हैं। तो आज हम मौजूद हैं इसी सिलसिले में जामशोरों में। यहाँ हमने सुना था कि बहुत ज़्यादा केसेस सामने आ रहे हैं, मलेरिया के, हेपेटाइटिस के केसेस बहुत सारे सामने आ रहे हैं। तो हम इसीलिए आए थे और हमारे पास दवाओं की बड़ी कसीर जो है मिकदार मौजूद है और यहाँ पे टेस्ट हम कराने जा रहे हैं। तो यहाँ पे आप देख सकते हैं कि कुछ 400 से 500 लोग इस वक्त मौजूद हैं। मौजूदा यूसी सरीअ जो अॻूणो वाइस चेयरमैन नबी बख्श बारिजो साहब तव्हां वटि कैंप लगी आहे अॼु ऐं माण्हुनि खे जेको सो घर वेठे टेस्ट वग़ैरह जी सहूलियत मिली आहे ऐं मुफ़्त मेडिसन मिले पई, त छा चवणु चाहींदा। असांखे ॾाढी ख़ुशी थी। असां वटि डॉक्टरनि जी टीम पहुती। 300-400 मरीज़नि जो मुफ़्त में इलाज कयो वियो, टेस्ट कया विया। असीं थोरा त आहियूं मलिक साहब जूनियर मलक सिकंदर साहब जा, जीअं असां ॾे डॉक्टरनि जी टीम मोकिले असांजे ग़रीबनि माण्हुनि खे मुफ़्त में इलाज ॾियण जी सहूलियत ॾिनी। लीलाराम साहब तारका अस्पताल थाणे बुला खान में हिते पहुता। असीं डॉक्टर साहब खां पुछूं था त कहिड़ी जेका बीमारी आहे उन जी कसरत आहे ऐं तव्हां कहिड़ो कहिड़ो इलाज कयो पिया हिते। अस्सलाम वालेकुम जी। त असां हिते अॼु आया आहियूं रेक में ऐं पंहिंजो इहो बादल बारी जो ॻोठ। हिते असांखे काफ़ी पेशेंट एतिरा मिलिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारी जे हिसाब सां ऐं काफ़ी पेशेंट जो फ़िलो असां अञा ताईं त मलेरिया पॉज़िटिव केस काफ़ी मिलिया आहिनि। असांखे मलेरिया जा टाइप जेको पेल्सीफॉर्म काफ़ी टाइम असांखे मिलिया आहिनि। असां हिते नंढड़ा ॿार वॾड़ा टोटल ऐं मुख़्तलिफ़ बीमारी जे हिसाब सां हिकिड़ो स्किन जे हिसाब सां ऐं मौसम जे हवाले सां जेको असांजो RTI केस जेके फ़िलो ऐं जेके ज़ुकाम खंघि वग़ैरह उहे बि काफ़ी असांखे ॿार मिलिया आहिनि। हुननि खे असां हिते मुफ़्त में मेडिकल ऐं चेकअप कयो पियो वञे ऐं तमामु घणी रश आहे। नंढा नंढा ॿार हिते सख़्तु ज़रूरत हुई। काफ़ी परे खां माण्हू वीचारा आयल आहिनि जेके ज़रूरत हुई इन्हनि खे मेडिसिन दवा ॾियणी, जंहिंखे असीं उन्हनि खे फ्री में दवा ॾेई रहिया आहियूं। असां हींअर स्टार्ट कयो आहे 20 खनि करे आहियूं। 20 मां मलेरिया ज़्यादा आहे। मलेरिया तक़रीबन 15 में अची वई आहे। 15 पॉजिटिव आहिनि मलेरिया, 20 में 15 पॉजिटिव अची आहिनि। अच्छा, हेपेटाइटिस अञा रेशो अञा नज़र असांखे कोन आयो। स्क्रीनिंग 2 कया आहियूं, अञा नज़र कोन आयो हेपेटाइटिस में। सजा साहब तव्हां वटि कहिड़ी कहिड़ी मेडिसिन मौजूदु आहे। असां वटि हिन वक़्तु मलेरिया ऐं जेको आम जाम मौसमी बुखार हले पियो, सेके जूं ऐं तक़रीबन हर क़िस्म जी दवा मौजूदु आहे। का बि माना उहा खोट कोन्हे। सिर्फ़ु MS थाणो बुला खान डॉक्टर हेमंत दास जी हिदायतुनि ते डॉक्टर लीलाराम, एहसान अमलाणी, सिद्दीक़ खासकेली, नसीर खासकेली, सजाद मेमण, छछर खासकेली जी टीम पिणु कैंप में भरपूर नमूने हिसो वरितो ऐं डायग्नोस खां अलावा टेस्टूं पिणु कयूं। खादम खासकेली, KK न्यूज़, बादल बारी जो।